अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। पीडीएम मां पीपल्स पार्टी ऐं एएनपी जे निकिरण सां वाज़े तौर ते मुस्लिम लीग नून खे फ़ाइदो थी रहियो आहे। पीपल्स पार्टी जे पीडीएम मां निकिरण वक़्तु इहो तासुर ॾिनो वियो त पीपल्स पार्टी करप्शन केसनि मां जान छॾाइण लाइ पीडीएम खे नुक़सान ॾिनो, पर सूरतहाल उन जे उबतड़ नज़र आई। पीडीएम टुटण बाद शहबाज शरीफ न सिर्फ़ जेल मां आज़ाद थियो, पर हिन लाइ लंडन वञण जूं तयारियूं बि थी चुकियूं हुयूं। उन शहबाज शरीफ जे ॿाहिरि वञण खां रोकण में हुकूमत पारां अहम किरदार अदा कयो वियो। नेठि शहबाज शरीफ ॿाहिरि वञण खां रहिजी वियो। जंहिं बाद पीडीएम में पीपल्स पार्टी जी शमूलियत बाबति बि शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ जी राय मुख़्तलिफ़ नज़र आई। शहबाज शरीफ जी आज़ादी बाद इहो तासुर बि दुरुस्त साबित थी वियो त मुस्लिम लीग नून अंदरि शहबाज शरीफ मुफ़ाहमत ज़रिए मामला हल करणु चाहे थो, जॾहिं त नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ एस्टेब्लिशमेंट सां मज़ाहमत जे मूड में नज़र अचनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां हिकु निजी टीवी जे प्रोग्राम में शहबाज शरीफ पारां इहो ॿुधायो वियो त हू लंडन नवाज़ शरीफ ॾांहुं उन करे वञी रहियो हो त जीअं हू नवाज़ शरीफ खे इहो सम्झाए सघे त मुफ़ाहमत ज़रिए मामला बहितर हलाए सघजनि था, जंहिंमें शहबाज शरीफ इहो बि ॿुधायो त नवाज़ शरीफ खे राज़ी करण लाइ अगरि हुन जे पहिरें बि पवणो पियो त हू उन लाइ बि तयारु आहे। इन बाबति शहबाज शरीफ जो उन इंटरव्यू में छा चवणो अचो त पहिरियां उहो ॾिसो। शहबाज शरीफ जे जेल मां ॿाहिरि अचण बाद एस्टेब्लिशमेंट इहो चाहे पई त हू ॿाहिरि वञे ऐं नवाज़ शरीफ खे राज़ी करे, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत रुकावट बणियल हुई। पर अॼु हुकूमत पारां शहबाज शरीफ खे ॿाहिरि वञण खां रोकण लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त वापसि वठी छॾी आहे। उन खां अॻु लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ जो नालो ईसीएल मां कढण बाबति फ़ैसिलो ॿुधाए चुकी आहे। शहबाज शरीफ मुसलसल एस्टेब्लिशमेंट सां राब्ते में नज़र अचे पियो ऐं ईंदड़ इलेक्शन जे तयारियुनि बाबति बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। पीडीएम जे टुटण वक़्तु पीपल्स पार्टी बाबति जेको तासुर डेवलप थियो हो, उहो हिन वक़्तु वाज़े तौर ते नज़र अचे पियो त उन जो फ़ाइदो मुस्लिम लीग नून पारां वरितो वियो। हिन वक़्तु मुस्लिम लीग नून अंदरि कहिड़ी सूरतहाल आहे ऐं जेको इख़्तिलाफ़ नज़र अचे पियो, इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुल्क जा मारूफ़ सहाफ़ी आहिनि, सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार मोहतरम जनाब मुर्तज़ा सोलंकी साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। सर वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। मुर्तज़ा ॿुधाइजो, ज़ाहिरी तौर ते पीडीएम जंहिं वक़्तु टुटी उन वक़्तु इहो तासुर साम्हूं आयो त पीपल्स पार्टी का डील कई आहे या उन टोड़ण में किरदारु अदा कयो आहे। हिन वक़्तु सूरतहाल मुख़्तलिफ़ नज़र अचे पई मुस्लिम लीग नून जे हवाले सां ख़ासि करे। अदा हाणे इहे जेके इल्ज़ाम आहिनि नून लीग जा पीपल्स पार्टी ते, पीपल्स पार्टीअ जा नून लीग ते, इन्हनि जी काफ़ी पुराणी तारीख़ आहे। केरु इस्टेब्लिशमेंट जे केतिरो वेझो आहे, केतिरो परे आहे, इहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। पर पीडीएम जे टुटण जो जेको असुलु सबबु आहे उहो इहो आहे त जॾहिं नून लीग ऐं उन जूं जेके हामी जमातूं आहिनि उन्हनि मजबूर कयो पीपल्स पार्टी खे त तव्हां जेको आहे उहो इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो लॉन्ग मार्च खां अॻु में, त उन जे करे पीडीएम जेको आहे टुटी। उन में बदमज़गी जेका पैदा थी, उन में जेको उन्हनि लीडर्स जे विच में ॻाल्हि ॿोल हुई उन मीटिंग जे दौरान, हिक ॿिए खे जेके ॾोरा पापे ॾिनऊं, तंज़ कयूं, फलाणो अचे त पोइ अची हलाए त हीअं थिए त हूअं थिए, इहे सभु जेके आहिनि से आहिनि सानवी ॻाल्हियूं। जेका बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी शुरू खां वठी उन्हनि जो मौक़िफ़ इहो हो त असां जहिड़े क़िस्म जी सियासत कयूं था उन में इस्तीफ़ाऊं ॾियणु पार्लियामेंट खां इहो असांजो कमु न आहे, इहो असां न कंदासीं। इन करे जेको पीडीएम जी लीडरशिप, ख़ासि करे पीएमएलएन जी लीडरशिप खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे हा त उहो पीपल्स पार्टी इन ते कॾहिं बि राज़ी न थींदी, त पोइ उन्हनि खे सां गॾिजी अहिड़ो इतिहाद ठाहिण जी ज़रूरत ई न हुई। साॻे वक़्त ते पीएमएलएन खे इहा बि ख़बर हुई त जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं एएनपी इहे इस्तीफ़ा न ॾींदा त उन खां पोइ जेकॾहिं असां इस्तीफ़ा ॾींदासीं बि सही त उनजो को असरु न थींदो। त नतीजे जे तौर ते जेकॾहिं पीपल्स पार्टी अलॻि थींदी त इस्तीफ़ा वारो जेको ऑप्शन आहे उहो केर बि इस्तेमालु न करे सघंदो। त जॾहिं इहा ॻाल्हि तमामु चिटी ऐं वाज़े आहे त को बि माण्हू, को बि जमात इस्तीफ़ा न ॾींदी त पोइ उन शर्त खे इन में रखणु ऐं उन ते इतिहाद टोड़णु, इहो मुंहिंजे पंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। उन मां जेकॾहिं को फ़ाइदो थियो आहे त पीडीएम जा जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थियो आहे, इमरान ख़ान खे फ़ाइदो थियो आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह शहबाज शरीफ़ खे थोरो आहे अहसासु त असां इहो कमु ग़लति कयो ऐं इहो पीडीएम खे ॿीहर असां ठाहियूं। पर नून लीग जी अक्सरियत इन जी हामी न आहे। नून लीग जी अक्सरियत जेका आहे उहो सम्झे थी त शायदि चूंडूं जेके आहिनि से भर पासे में आहिनि, केॾी महिल बि थी पवंदियूं, शायदि ईंदड़ साल थियनि
या बाद में थियनि, हिन वक़्त खां वठी इलेक्शन ताईं जो जेको मरहलो आहे उहो इलेक्शन जो मरहलो आहे, ऐं उन में पीपुल्स पार्टी सां गॾु स्टेज ते वेहणु ऐं उन्हनि सां गॾियल सरगर्मियूं करणु, उन्हनि जा जेके इलेक्शन जा जेके मफ़ाद आहिनि उन्हनि में उन्हनि खे नुक़सानु थींदो। इन करे इन ॻाल्हि जा हाणे इम्कान घटि था लॻनि त PDM जेको आहे उहो ॿीहर जुड़े। हाणे पीपुल्स पार्टी ऐं ANP खां सवाइ बाक़ी जेको PDM आहे उहो शायदि मुस्तक़बिल में हिकिड़ो लूज़ क़िस्म जो इलेक्शन अलायंस में तब्दील थी सघे थो, पर वॾी ॿी का अहिड़ी तहरीक जेका सरकार खे ड्राहण जे लाइ इस्तेमालु थिए उन जा इम्कान घटि आहिनि। अच्छा मुर्तज़ा साहब, गॾोगॾु इहो आगाह कजो, ज़ाहिरा असां मुस्लिम लीग नून जो जेको नैरेटिव ॾिठोसीं मुसलसिल खणी पोइ इलेक्शन खां अॻु हुजे या PDM ठहण खां पोइ नवाज़ शरीफ़ जो, मरियम नवाज़ जो, उन में भी तब्दीली आई आहे शहबाज शरीफ़ जे ॿाहिरि अचण सां। ज़ाहिरी तौर ते शहबाज शरीफ़ साहब इहा ॻाल्हि बि गुज़िरियल ॾींहंनि में करे चुको आहे त हू नवाज़ शरीफ़ ॾे वञणु चाहे पियो ऐं हुनखे सम्झाइणु चाहे पियो त मुफ़ाहमत ज़रिए मामलनि खे अॻिते हलाइजे, जंहिं बाबति बि अॼु हुकूमत पारां जेका दरख़्वास्त हुई वापसि वरिती वई आहे। छा सम्झो पिया त शहबाज शरीफ़ जे अचण खां पोइ मुस्लिम लीग नून जे उन नैरेटिव खे बि नुक़सानु पहुतो आहे, ऐं छा खे इहो लॻे पियो त नवाज़ शरीफ़ जी वापसी थींदी उतां जिते असांखे नज़र आयो हो कुझु अरसो अॻु जिते मामला हुआ ऐं शहबाज शरीफ़ वारी पॉलिसी मुस्लिम लीग नून अंदरि हलंदी हुई? अॼु जे ॾींहं ताईं नून लीग जी जेका पॉलिसी आहे उहो नवाज़ शरीफ़ तय करे थो, ऐं पाकिस्तान में उन जो वॾे में वॾी जेका धुर आहे उहा मरियम नवाज़ आहे, ऐं उन्हनि पंहिंजी जेका पॉलिसी आहे उहा तब्दील नाहे कई। अञा 2-3 ॾींहं अॻु में बि मरियम जेका ॻाल्हि ॿोल कई उहा इहा ई त पावर टॉक्स टू पावर, जॾहिं असां मज़ाहमत कंदासीं तॾहिं वञी मफ़ाहमत थींदी, मफ़ाहमत ईअं न थींदी। सो नून लीग जे अंदरि अञा ताईं पॉलिसी तब्दील करण जो को फ़ैसिलो थियो न आहे। जॾहिं इहो फ़ैसिलो थींदो त असां सभई ॾिसंदासीं। इहा ॻाल्हि न आहे त का बि जमात हमेशह साॻियो मौक़ुफ़ वठी हमेशह क़ाइमु रहे, पर हिन महिल ताईं जेको सूरत हाल आहे उहा इहा ई आहे त मुस्लिम लीग नून जेका आहे उहो नवाज़ शरीफ़ वारो जेको पुराणो मौक़िफ़ आहे जंहिं ते मरियम बि बीठी आहे, अञा ताईं उहे इन मौक़िफ़ ते बीठा आहिनि। अच्छा सर, पोइ ॿुधाइजो, ज़ाहिरा जेका असां ॾिठोसीं शहबाज शरीफ़ जो ECL मां नालो कढण हवाले सां लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो, उन खां पोइ हुकूमत कोशिशि कई त हुनखे वञणु न ॾिजे, अॼु जेका उहा दरख़्वास्त वापसि वरिती वई आहे, इन पुठियां अव्हांखे छा पियो नज़र अचे? छा हुकूमत खे जेका पहिरियां परेशानी हुई छा उहा ख़तमु थी चुकी आहे या इन पुठियां बि को ॿियो मामिलो आहे? हुकूमत खे जेका परेशानी हुई ऐं आहे शहबाज शरीफ़ जे लाइ उहा अॼु बि क़ाइमु आहे। हुकूमत जो इहो फ़ैसिलो आहे त हू आख़िरी वक़्त ताईं कोशिशि कंदा त शहबाज शरीफ़ खे वञणु न ॾिजे। इन जे करे ई हुननि जेको आहे उहो उनखे एयरपोर्ट ते रोकियो हुयो। लाहौर हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो हो उन में लिखियलु हुयो त कंहिं ब्लैक लिस्ट में जेको आहे हिन जो नालो विधल आहे, ECL में उन वक़्तु नालो कोन हुयो, त उन्हनि खे हुकुम ॾिनो हुओ त हिननि खे वञणु ॾियो, 1 टाइम परमिशन, हिकिड़े वक़्त जे लाइ। पर जॾहिं उहे एयरपोर्ट ते पहुता त उते ब्लैक लिस्ट जे बजाए ॿिए कंहिं रंग जी का लिस्ट में हुनजो नालो उनखे ॿुधायो वियो। उन ते शहबाज शरीफ़ वियो तौहीन अदालत जे ज़ुमरे में लाहौर हाई कोर्ट में। इन विच में हुकूमत चालाकी करे शहबाज शरीफ़ जो नालो ECL में ॿीहर विझी छॾियो। हाणे जेको दरख़्वास्त ते जेको फ़ैसिलो हो उहो हो ब्लैक लिस्ट ते, ब्लैक लिस्ट में त हो ई नालो कोन, त इन जे करे उहो जेको फ़ैसिलो हो उहो हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे नाक़ाबिल अमल, इनफ्रक्चुअस जेको आहे उहो थी वियो। इन करे जेको आहे शहबाज शरीफ़ पोइ उन ते अमल दरामद वारी दरख़्वास्त बि वापसि वरिती, ऐं अहिड़े तरह सां लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उहो बि ख़तमु थी वियो। हाणे हुकूमत लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिले जे ख़िलाफ़ वियल हुई सुप्रीम कोर्ट में अपील में। अॼु जॾहिं उते समाअत थी त इहा ॻाल्हि वाज़ि हुई त जंहिं फ़ैसिले जे ख़िलाफ़ हुकूमत वई आहे सुप्रीम कोर्ट में उहो फ़ैसिलो मौजूदु ई कोन्हे, त उन्हनि जी अपील जेका ख़ारिज थी वञणी हुई, उन ते वकीलनि पाण में ॻाल्हि ॿोल करे हुकूमत पंहिंजी पिटीशन वापसि वरिती, बिल्कुलु ईअं जीअं शहबाज शरीफ़ लाहौर हाई कोर्ट में पंहिंजी पिटीशन वापसि वरिती। इन जो कानूनी तौर ते मतिलबु इहो आहे त हाणे लाहौर हाई कोर्ट वारो पुराणो फ़ैसिलो बि मौजूदु कोन्हे,
ऐं उन जे ख़िलाफ़ जेका सरकार वई हुई पिटीशन में सुप्रीम कोर्ट में उहा बि ख़तमु थी विया। हाणे जेकॾहिं शहबाज शरीफ़ खे वञिणो आहे त ॿीहर दरख़्वास्त ॾींदो या हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट में त इमरान सरकार मुंहिंजो नालो ॿीहर ECL में विधो आहे, उहो नालो तव्हां कढो। जॾहिं उहो दरख़्वास्त ॾींदो त पोइ हुन ते कार्रवाई थींदी। इन में सियासत का बि न आहे, इहो हिकिड़ो ख़ालिस लीगल इशू हो जंहिंखे असांजी मीडिया नासमझीअ में हिकिड़ो तीलीअ मां थंब ठाहियो। अच्छा मुर्तज़ा गॾो गॾु इहो ॿुधाए जो ज़ाहिरा असां ॾिसूं पिया बजट जे हवाले सां शुरूआत थी जहांगीर तरीन खां पार्लियामानी ग्रुप ठहियो ऐं पोइ उन ते सवाल थिया काफ़ी ऐं पोइ ॾिठोसीं त कुझु मामला तय थिया। कॾहिं कॾहिं असांखे उहा चिणग बि हिकु पासे खां नज़र अचे पई। शहबाज शरीफ़ जो बि इहो मूड हुयो त सभु पार्लियामेंट अंदरि अपोज़िशन जूं पार्टियूं गॾिजी हुकूमत खे बजट में टफ टाइम ॾियनि। अव्हांखे केतिरा इम्कान लॻनि पिया त हुकूमत खे अपोज़िशन बजट पास करण में रोकण में कामयाब थी सघे थी? मूंखे इन जा के बि इम्कान नज़र नथा अचनि त अपोज़िशन या जेके बाग़ी मुनहरफ़ीन आहिनि PTI जा उहे बजट खे रोकण में कामयाब थियनि। बजट जिन जे लाइ आहे, जिन जे लाइ पैसा रखिया वेंदा, उन्हनि वटि एतिरी ताक़त आहे त उहो बजट खे पास कराइनि। त जेके तरीन जे ग्रुप जे अंदरि जेके माण्हू आहिनि उहे हिकिड़ी फ़ोन कॉल ऐं हिकिड़े WhatsApp मैसेज जी मार आहिनि। इन करे छाकाणि त अपोज़िशन वटि नंबर्स कोन्हनि, अक्सरियत उन्हनि वटि कोन्हे, इन करे बजट आराम सां पास थी वेंदी। उन खां पोइ जेका सियासत थियणी आहे उहा थींदी। बड़ी महिरबानी अवां जी मुर्तज़ा सोलंकी साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु सियासी तौर ते इमरान ख़ान जे लाइ जेके परेशानियूं हुयूं उहे घटिजंदे नज़र अचनि पियूं। तोड़े जो PDM खे जे टुटण वक़्तु जेके वाज़ तौर ते शयूं साम्हूं आयूं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़, उन बाबति मुस्लिम लीग नून ते सवाल हिन वक़्तु उथनि पिया त मुस्लिम लीग नून छो मुफ़ाहमत चाहे पई ऐं मुस्लिम लीग नून अंदरि छो इख़्तिलाफ़ आहिनि ऐं मफ़ाहमत ऐं मज़ामत जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, ख़ासि करे शहबाज शरीफ़ जी जेल मां निकिरण खां पोइ। इन करे पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिसे में पाण ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति। अफ़गानिस्तान मां अमरीका पारां 11 सेप्टेम्बर ते निकिरण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं बाद अफ़गानिस्तान में हिकु भेरो ॿीहर घरू वेड़ जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हिन मामले ते अफ़गान हुकूमत ऐं तालिबान विच में ॻाल्हियूं हिकु भेरो ॿीहर शुरू थियण जो पिणु इम्कान आहे, जंहिं बाबति हिन वक़्त ताईं का बि वाज़े अमली न हुजण सबबि पाकिस्तान पारां बि ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां पेंटागन बाबति इहा ख़बर साम्हूं आई त पाकिस्तान अमरीका खे फ़ौजी अॾा ॾियण लाइ राज़ी थी चुको आहे, जंहिंखे हुकूमत पारां मुकमल तौर ते रद्द कयो वियो। पाकिस्तान पारां इन ख़दशे जो इज़हार कयो वियो आहे त अफ़गानिस्तान में वाज़े हिकमत अमली खां सवाइ त अमरीका निकितो त उन जा असर पाकिस्तान ते पवंदा। इहो ख़दशो बि ज़ाहिर कयो पियो वञे त अफ़गानिस्तान मां अमरीका जे निकिरण सबबि वधीक अफ़गानी पाकिस्तान अची सघनि था, जंहिं लाइ हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में अमन अमान जी सूरत हाल ते असर पिणु पइजी सघनि था। उन खां अलावा इन ॻाल्हि जो बि ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त पाकिस्तान में पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि खे पिणु मुल्क में अमन अमान जी सूरत हाल खे ख़राब करण लाइ इस्तेमाल करे सघिजे थो। हिन वक़्त ताईं 44% अमरीकी फ़ौजी अफ़गानिस्तान मां निकिरी चुका आहिनि। जंहिं वक़्तु अमरीकी सदर जो बाइडन पारां 12 सेप्टेम्बर जी तारीख़ ॿुधाई वई, उन वक़्तु 2500 अमरीकी फ़ौजी 7000 नेटो फ़ौजी अफ़गानिस्तान में मौजूदु हुआ। अफ़गानिस्तान में तालिबान ऐं हुकूमत में वाज़े हिकमत अमली जोड़ण बिन अफ़गानिस्तान मां अमरीका जे निकिरण सबबि पूरे ख़िते ते असर पइजी सघनि था ऐं इन जो इज़हार पाकिस्तान पारां बि वाज़े तौर ते कयो वियो आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे अफ़गान मामलनि जा माहिर आहिनि, सीनियर साफ़ी ऐं तजनकार आहिनि रहीमुल्लाह यूसुफ़ज़ई साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रहीमुल्लाह साहब, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा ये जो सूरत हाल हमें नजर आ रही है अफगानिस्तान में, ज़ाहिर है अब ये पेशरफ भी सामने आई है कि अफगान हुकूमत और तालिबान के बीच में मुज़ाकरात का सिलसिला एक बार फिर से शुरू होने वाला है। किस तरह से आप देखते हैं अमरीकी डेडलाइन को, और उससे पहले अमरीकी फौजी अगर वहां से निकल गए तो क्या कोई उम्मीद लगाई जा सकती है कि कोई वाज़े तौर पर हिकमत अमली नजर आएगी आगे के प्लान के हवाले से? देखिए, हाल बड़ी तेजी के साथ तब्दील हो रही है। आपने सुना होगा कल हमारे वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी जो ब्रीफिंग दी थी परसों पार्लियामेंट के अरकान को, उसमें उन्होंने ये कहा
कि शायद अमेरिकी फौजी 4 जुलाई तक ही निकल जाए बजाय 11 सितंबर, तो 2 महीने कबल ही निकल जाए। इसका मतलब ये है कि अमेरिका को काफी जल्दी है और परेशानी है। ऑस्ट्रेलिया ने अपने सफारत खाने को काबुल में बंद कर दिया है। बरतानिया जो है और बाकी मुल्क जिन अफगानों ने उनके साथ काम किया, उनकी फौज के साथ तर्जुमान रहे या एम्बेसी में, तो उनको वो अपने यहाँ पनाह दे रहे हैं, वीज़ा दे रहे हैं। और आप तो ये देखें कि कल ही अफगानिस्तान से मुज़ाकराती टीम दुआ आई है ताकि तालिबान से फिर से बातचीत की जाए। ईद उल फितर से इसकी मुलाकात हुई थी, थी, और उसके बाद उन्होंने फैसला किया था कि मुज़ाकरात को हम फिर से शुरू करेंगे। अभी जाकर शायद ये मुज़ाकरात शुरू हो जाए। दोनों में अगर ये अमल मुज़ाकरात शुरू होते हैं इतने अर्से के बाद, इसका मतलब ये कि उम्मीद की एक किरण है। सितंबर में ये मुज़ाकरात जनरल ऑफ बात शुरू हुए थे, कोई खास पेशरफ नहीं हुई। सिर्फ एक कोड ऑफ कंडक्ट बनाया गया, एजेंडे के ऊपर भी अभी तक इत्तेफाक नहीं हुआ। तो अमेरिका ने तजवीज़ दी कि वो इस्तांबुल में एक जनरल ऑफ बात कॉन्फ्रेंस करवाएंगे और अहम मुल्कों के वज़ीर ख़ारजा को भी बुलाएंगे, इसमें यूएन को भी शामिल किया जाएगा। तालिबान ने इनकार कर दिया। मेरे ख्याल में लग ये रहा है कि इस्तांबुल कॉन्फ्रेंस शायद जल्दी ना हो सके और दोहा ही में बातचीत शुरू हो जाए। अच्छा रहीमुल्लाह साहब, इस पर थोड़ा सा ये बताइएगा आप। ज़ाहिर अब हम देख रहे थे जो डेडलॉक बरकरार था उसमें कोई पेशरफ्त आई है, बातचीत का सिलसिला आगे बढ़ेगा जैसे आप जिक्र कर रहे हैं, तो इसमें क्या हिकमत अमली क्या होगी, उस पर क्या दोनों फरीकैन के हवाले से पहले क्या मामलात थे और इस वक्त किस चीज के ऊपर फोकस होगा? ज़ाहिर हमें एक जिद नजर आ रही थी पहले अफगान हुकूमत की तरफ से भी और तालिबान की तरफ से भी, क्या वो उन बातों से पीछे हटे हैं? एक तो हुकूमत के हवाले से जो तालिबान की जिद थी, क्योंकि मेरे सामने वो जो एजेंडा है ना, उसके ऊपर पहले इत्तेफाक राय होना है। एजेंडे में अफगान हुकूमत का मुताबिला था कि पहले जंगबंदी की बात करें, पहला जो पॉइंट है एजेंडे में ये होना चाहिए। और तालिबान ने कहा कि नहीं, पहले आइंदा के निज़ाम के बारे में, आइन में तरामीम और शरीयत के बारे में बात करें। तो काफी इनके दरमियान फासला था, वो पहले तो वो दूर करना है। एजेंडा जब तय हो गया तो फिर उसके मुताबिक बातचीत शुरू होगी जो अहम इशूज है। तो ये भी एक बड़ा मुश्किल मरहला है। और आप देखें जब एजेंडे के ऊपर इत्तेफाक राय नहीं हो रहा इतने महीने के बाद भी, तो फिर जो असल इशूज हैं उस पर कहाँ तक पेशरफ्त मुमकिन होगी। और अगर ये गैर मुल्की फौजी जो है निकल जाए, और वहाँ पे हम देख रहे हैं कि तशद्दुद में जंग में इजाफा हो रहा है। 1 मई से जब से अमेरिकी फौज की वापसी शुरू हुई है, 6 दिल्ली हेडक्वार्टर्स के ऊपर तालिबान ने कब्जा कर लिया। और अफगान हुकूमत ने जो कुछ हमले किए, एक बार अमरीकी तैयारों ने भी बमबारी की है। तो ऐसा नहीं है कि मुज़ाकरात हो रहे हैं और कोई हालात बेहतर हो रहे हैं, बल्कि जंग भी हो रही है और मुज़ाकरात भी शुरू करने की कोशिश हो रही है। हिकमत अमली यही है कि अमेरिका की कि निकलने से पहले कोई अमन मुआहदा हो जाए या कोई बड़े बड़े उसूल तय हो जाए। और अफगान हुकूमत जो है ज़ाहिर है वो बड़ी घबराई हुई है, कमज़ोर है। तालिबान बड़े हौसले में लगते हैं और उनको पता है कि काफ़ी अफगान जो आए हुए हैं बाहर से ये भाग जाएंगे। उनकी फौज में भी काफ़ी मेरे ख्याल में डीमोरलाइजेशन है। कुछ तालिबान का दावा है, तकरीबन वो रोज़ाना दावा करते हैं कि इतने फौजी, पुलिस के लोग और ये मलेशिया के लोग वो हमारे सामने उन्होंने हथियार डाल दिए या हमारी सफों में शामिल हो गए। तो हालात काफ़ी तशवीशनाक है और मेरे ख्याल में ख़ास तौर पर हमसाया मुल्कों के लिए ये सूरत हाल बड़ी ही एक जो है खदशात से भरी हुई है। अच्छा रहीमुल्लाह साहब, इस पर जैसे आपने जिक्र किया ज़ाहिर खत्ते पर असरात के हवाले से, एक तो हम देख रहे हैं कि खाना जंगी की सूरत हाल भी पैदा हो सकती है, इसका खदशा भी जाहिर किया जा रहा है। अमेरिका ने ऐलान कर दिया, जैसे आपने भी जिक्र किया, कि तेजी से अमेरिका अफगानिस्तान से निकल रहा है। पाकिस्तान को भी ये खदशा है। कुरैशी साहब ने भी ये बात की है कि यहाँ पर जो
تنظیمیں ہیں ان کو بھی استعمال کیا جا سکتا ہے، اور اس کا بھی خدشہ انہوں نے ظاہر کیا ہے۔ پھر جب یہ بات سامنے آئی پینٹاگون کی طرف سے کہ پاکستان اڈے دینے پر راضی ہوا ہے تو اس کی تردید کی گئی ہے، تو ایسی صورتحال میں آپ کو کیا لگ رہا ہے کہ جو افغانستان کے معاملات ہیں اس میں پاکستان کون سی جگہ پر آپ کو نظر آتا ہے؟ کیا یہاں پر فوجی اڈوں کے حوالے سے، یا پھر جو ہم مسلسل دیکھ رہے ہیں پاکستان کی کوششیں اس کے باوجود بھی یہاں پر پھر سے امن کو خطرات لاحق ہو سکتے ہیں؟ پہلی بات تو یہ ہے کہ امریکہ اپنی فوج کو تو نکال لے گا، نیٹو کے فوجی چلے جائیں گے، لیکن افغانستان کی اہمیت ان کے لیے برقرار رہے گی، اور میرے خیال میں امریکہ افغانستان کے معاملات میں ملوث رہے گا۔ اسی لیے اس کو افغانستان کے قریب کسی ملک میں فوجی اڈے بھی درکار ہے تاکہ موت کی ضرورت ہو اس کا استعمال کر سکے۔ پاکستان کی طرف ان کی نگاہ تھی، پاکستان نے پہلے بھی یہ غلطی کی تھی، امریکہ کو ہم نے 2 فوجی اڈے دیے، ایک جیکب آباد سندھ میں اور ایک شمسی بلوچستان میں، اور لیکن اس کا پھر کیا ہوا کہ ہمارے یہاں بھی لوگوں نے ہتھیار اٹھا لیے کہ آپ نے امریکہ کا تو ساتھ دیا۔ ہم نے خفیہ معلومات امریکہ کو دی، ہم نے اپنی فضائی اور زمینی حدود ان کو استعمال کرنے دی، ہمیں اس کے بدلے کچھ بھی نہیں ملا بلکہ تباہی ملی۔ اب یہ غلطی کریں گے تو میرے خیال میں اور کتنے سال پاکستان کو نقصان ہوگا۔ میرے خیال میں پاکستان کی حکومت امریکہ کو زمینی فوجی اڈے نہیں دے گی۔ یہ لگتے ہے کہ ان کو جو 2001 کا ایگریمنٹ تھا اور زمینی راستہ دیا جائے، اگر فضائی راستہ دیا جائے گا تو یہ شرط ہوگی کہ یہ افغانستان میں ان کے طیارے جا کر بمباری نہیں کریں گے، لیکن ظاہر ہے امریکہ کو کون روکے گا، کیونکہ مرضی ہے۔ ہم نے مشرف صاحب نے بعد میں مانا جب وہ حکومت سے نکل گئے کہ میں نے محدود پیمانے پر امریکہ کو ڈرون حملے کرنے کی اجازت دی تھی۔ پہلے تو انکار کرتے رہے کہ یہ کوئی امریکی ڈرون حملے نہیں ہو رہے، یہ پاکستانی فضائیہ کر رہے ہیں۔ بعد میں جب یہ مان لیا تو دیکھیں 440 ڈرون حملے پاکستان میں ہوئے، اور ڈرون طیارے کہاں پر کھڑے ہوتے تھے؟ شمسی ایئر بیس پاکستان، وہاں سے اٹھتے اور وہیں پر آ کر کے لینڈ کرتے تھے، اور حملے بھی پاکستان میں فاٹا پہ کرتے تھے۔ تو یہ ایک تو یہ بات ہے کہ پاکستان میرے خیال میں یہ غلطی نہیں کرے گا۔ امریکہ کی کوشش ہے کہ اگر پاکستان انکار کر دے تو کم از کم یہ زمینی راستہ فضائی راستہ دے دے اور فوجی اڈا نہ ہو۔ لیکن ازبکستان سے بھی ان کی بات چیت ہوئی ہے، تاجکستان سے بھی ہو رہی ہے، اور اس کے پاس اس خطے میں اور بھی فوجی اڈے ہیں، اردن میں ہے، عمان میں ہے، قطر میں ہے، بحرین میں ہے، دیگو گارشیا میں ہے۔ اس کا خرچہ زیادہ پڑے گا، حوصلہ زیادہ ہوگا، لیکن وہ بھی وہ استعمال کر سکتا ہے اگر اس کو کوئی دہشت گردی کا خطرہ محسوس ہوا۔ تو میرے خیال میں ہمیں بہت محتاط رہنا ہے۔ ہمارا کردار جو ہے وہ دولت کا آتا ہے، ہم نے بات چیت کروانی ہے طالبان کی، افغان حکومت کی، جہاں پہ رکاوٹ آئے اس کو دور کرنے کی کوشش کرنی چاہیے۔ ہمیں افغانستان کی جنگ میں شہید نہیں بننا چاہیے، ہمیں کوشش کرنی چاہیے کہ سارے افغان مل کر کوئی ایک سیاسی نظام کے اوپر متفق ہو جائے اور ایک پاور شیئرنگ ارینجمنٹ کر لیں تاکہ ان کی بھی جان چھوٹے اور ہماری بھی جان چھوٹے۔ ظاہری طور پر بہت شکریہ آپ کا پروگرام میں وقت دینے کے لیے۔ رحیم اللہ یوسف زئی صاحب اساس اگر موجود ہو، ظاہری طور تے ان وقت افغانستان میں امریکی فوجوں نکرن پیوں ऐं तेज़ी सां इहो अमल जारी आहे। अमेरिका चाहे पियो त कंहिं ख़िते जे मुल्क में हू पंहिंजा फ़ौजी अॾा क़ाइमु करे त जीअं अफ़गानिस्तान जी सूरतहाल ते नज़र रखी सघे। पाकिस्तान पारां बि इन ख़दशे जो इज़हार कयो वियो आहे त जेसिताईं का हिकमत अमली वाज़ह तौर ते नथी जुड़े अफ़गान तालिबान ऐं अफ़गान हुकूमत विच में, इन दौरान अमरीकी फ़ौज जे उतां निकिरण सां ख़ाना जंगी वारी सूरतहाल पैदा थी सघे थी ऐं उन घरू वेड़ जा असर वाज़ह तौर ते पाकिस्तान ते बि पवंदा ऐं ख़िते जे ॿियनि मुल्कनि ते बि पवंदा, जंहिं लाइ तालिबान पाबंदी मढ़ियल तंज़ीमुनि जो इस्तेमाल बि करे सघनि था। शाह महमूद कुरैशी पारां इहा ॻाल्हि ॿुधाई वई। हिन वक़्त ताईं 44% जेका फ़ौज आहे उहा निकिरी चुकी आहे अफ़गानिस्तान मां। 11 सेप्टेंबर जी तारीख़ ॾिनल आहे अमरीकी सदर जो बाइडन पारां। ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान हिन बाबति कहिड़ो लाइ अमल जोड़े थो। हिन खां पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं बहरिया टाउन जे कब्ज़नि जे हवाले सां। वक़्त ब्रेक जो असां सां गॾु रहिजो।
असांखे कराची खां हैदराबाद ताईं हाउसिंग स्कीमूं तेज़ी सां वधंदे नज़र अचनि पियूं ऐं बहरिया टाउन जी जेका वालार आहे उन ख़िलाफ़ नेठ जेको पड़ाॾो जोखिन ऐं गबोलनि जे ॻोठनि खां शुरू थियो उहो हिन वक़्तु सॼी सिंध ताईं पहुची चुको आहे। हिन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु इहे जेके हाउसिंग स्कीमूं ठहनि थियूं इन पुठियां कहिड़ा कारण आहिनि, इन पुठियां कहिड़ियूं साज़िशूं आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। मूंखे अॼु स्टूडियो में जॉइन कयो आहे जीएस सिंध महाज़ जा चेयरमैन आहिनि रियाज़ चांडियो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वरी महिरबानी रियाज़ साहब, थैंक यू सो मच प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। रियाज़ साहब, सभ खां पहिरियां नाज़रीन खे ॿुधाइजो जेको 6 जून ते एहतिजाज थिए पियो उहो उन जा कारण कहिड़ा आहिनि ऐं उन पुठियां जीअं मां ज़िक्र कयो इंट्रो में त हीअ जेका गुज़िरियल असांखे हिकु ॾहाके खां नज़र अचे पियो सिंध हुकूमत जी मिली भगत सां हाउसिंग स्कीमूं, इन जा कारण कहिड़ा आहिनि, हिते कंहिंखे वसायो वेंदो ऐं इहा कंहिं ख़िलाफ़ साज़िश थिए पई? हुकूमतुनि जी बुनियादी ज़िम्मेवारी हूंदी आहे त उहे पंहिंजे माण्हुनि लाइ रहाइशी स्कीमूं, पीअण जे पाणी, सिहत जूं स्कीमूं, रोड रस्ता ऐं बहितर माहौल ॾियण जी कोशिशि कंदी आहे। पीपल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि वॾो मैंडेट ॾिनो, पर पीपल्स पार्टी जी सरकार लखें एकड़ ज़मीनूं हाउसिंग स्कीमुनि खे ॾिनियूं आहिनि जंहिंमें सिंध जे ख़ज़ानो ख़र्च कयो पियो वञे, पर इहो मक़ामी माण्हुनि जी तरक़ी जे लाइ न आहे। मक़ामी माण्हुनि जा ॻोठ झुगियूं घर ड्राहे बिल्डोज़ करे तव्हां उते हाउसिंग स्कीमूं था ठाहियो, कंहिंजे लाइ? मां अव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए सिंध जे हुकुमराननि खां पुछणु थो चाहियां ऐं सिंध वासियुनि जा ॾोही अर्ज़ु रखणु थो चाहियां त जेका सिंध खरबे रुपया पंहिंजे तवानाई जे वसीलनि, पंहिंजे पैदावारी वसीलनि ऐं पंहिंजे सोर्सिस मां पैदा करे थी, उहा सिंध इमरान ख़ान थो चए त उते गुरबत जी लकीर खां माण्हू हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। उते एहसास प्रोग्राम, कॾहिं बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम, कॾहिं उशुर ज़काए जे ज़रिए असांखे डील कनि था। असांजो मौक़िफ़ आहे त असां पंहिंजी ज़मीन ते इज़त सां रहणु चाहियूं था, असांजा वसीला असां ते ख़र्च कयो। त जेका गुरबत में वतल सिंध आहे, जेका साफ़ पाणी नथी पीए, 2 वेलनि जी मानी नथी खाई सघे, ही हाउसिंग स्कीमूं कंहिंजे लाइ? ही लो कास्ट थोरनि पैसनि में ग़रीब माण्हुनि लाइ हाउसिंग स्कीमूं न आहिनि, पर एसपी, एसएचओज़, पुलिस जे मार्फत धरती धड़नि जा पटका धूड़ कराए, ॻोठनि ते मशीनियूं हलाए, बिल्डोज़ करे तव्हां रहाइशी स्कीमूं था आणियो। इन जो मतिलबु इहो आहे त इहा सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी भयानक ऐं वॾी गहरी साज़िश आहे त इते तव्हां धारिया माण्हू आणियो ऐं तव्हां उन्हनि खे जदीद रहाइशी सहूलियतूं ॾियो, असांखे मिटाए, असांखे हटाए ऐं तव्हां ही रहाइशी स्कीमूं ॿियनि माण्हुनि लाइ। ठटे जो पाणी तव्हां खणो था कींझर डंड जो ऐं हाले जी डंड जो K4 मनसूबे जे ज़रिए अॼु ठटे में पीअण जो पाणी ऐं ज़राअत जो पाणी कोन्हे। तव्हां उहो पाणी खणी DHA ऐं बहरिया टाउन, ASF सिटी, कमांडर सिटी, तव्हां कराचीअ जे मक़ामी आबादीअ खे पाणी नथा ॾियो, पर तव्हां ॿियूं जदीद रिथाऊं खणी उन्हनि लाइ पाणी था आणियो। मां अव्हांजे प्रोग्राम जे तवसुस सां सिंध वासियुनि ॾाढो इहा ॻाल्हि रखां त एशिया जे माहौलियाती आलूदगी ऐं गदलाण जो जेके वॾनि शहरनि में ज़िक्र आहे, उनमें कराचीअ जो ज़िक्र आहे, जंहिंजो साहिल तव्हां गटर जे पाणी सां समुंड गंदो करे छॾियो आहे। तव्हां पंहिंजे सीवियूं ते ऐं समुंडी किनारे ते नथा बीह सघो। ऐं काइनात खे बचाइण ऐं सिंध में तूफ़ाननि खे रोकण, समुंडी बर्बादियुनि खे रोकण लाइ तिमिर जा ॿेला तव्हां कटियो पिया, तव्हां असांजा फॉरेस्ट तबाह कयो, ॿेला तबाह कयो, बहरिया टाउन ऐं DHA जे ज़रिए तव्हां असांजूं आर्कोलॉजी जूं साइडूं ख़तमु कयो। इंटरनेशनल लॉ आहे त जबल 10 फुट कटे सघो था, पर हिते तव्हां रोहिड़ी खां वठी कराची ताईं जेको जबल कटिजे पियो, उहो एतिरो जबल कटे तव्हां रहाइशी मनसूबा था ठाहियो त इहा माहौलियाती तबाही आहे। तव्हां असांजा ॿेला कटे, तव्हां कंक्रीट ऐं स्टील हिते अचे गॾु था कयो। कराची त हीट व्यू जे ज़रिए सवे माण्हुनि खे मारींदड़ शहर आहे, त पोइ ही माहौलियाती तबाही, ही असांजे लाइ मुआशी तबाही, ही असांजी ज़मीन ते इंसानी आबादीअ जो वाधू बार, त असां धरती धणी मानी नथा खाई सघूं, असांजा रिसोर्सिस खसियो पिया, वेतर इंसानी आबादी असां ॾे मुंतकिल था कयो रहाइशी मनसूबनि लाइ। त मां अर्ज़ु कयां त कंहिं बि लिहाज़ सां ही असांजे तरक़ीअ जा मनसूबा न आहिनि। पीपल्स पार्टी है ना, हैरत आहे त तव्हां 48 दियूं ॾिनियूं बहरिया टाउन खे,
मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे सिंध हुकूमत हिकु नोटिफिकेशन जे ज़रिए ऐं रेवेन्यू बोर्ड ज़मीन ॾिनी। तव्हां उहा ज़मीन मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खां ख़रीद कई बहरिया टाउन, उहे 48 दिहुनि मां सिंध जा पैसा जेका मिल्कियत आहे उन लाइ पुछो सुप्रीम कोर्ट त हिन जी रक़म केतिरी आहे, चऊं 11 अरब। चई DHA तव्हांखे बहरिया टाउन पैसा घणा ॾिना, चयूं पैसा असांखे 9 अरब रुपया मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे मिलिया। उन खां सुप्रीम कोर्ट 2018 में पुछो त 9 अरब काॾे विया, उहे 9 अरब चऊं असां रोडनि ते बहरिया टाउन में ख़र्च कया, ज़मीन असांजी। उन में जेके पैसा आया उहे तव्हां मलिक रियाज़ खे 9 अरब जा रोड ठाहिणा। उन में सुप्रीम कोर्ट सवाल कयो त बाक़ी 2 अरब रुपया काॾों मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जा जेके बहरिया टाउन जा घणा रोड ठाराया, चऊं 11 अरब। 9 अरब ख़र्च कया अथव, चऊं 2 अरब रुपया, चऊं 2 अरब रुपया असां मलिक रियाज़ जा कर्ज़ी आहियूं, ज़मीन असांजी, उहा खपायो था। उन मां मिलंदड़ इनकम जा रोड मलिक रियाज़ खे ठाराए था ॾियो। मलिक रियाज़ जे दादलो आहे या लैंड ग्रेबर आहे, उन जे मुतलिक़ सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे 2018 में त मलिक रियाज़ खां वठी उन वक़्त जो वज़ीर आला काइम अली शाह खां वठी हिकु रेवेन्यू जे तपदार ते बि FIR काटियो त ही मनसूबो गैर कानूनी आहे, कब्ज़ो ऐं विलार आहे। तव्हां उन कब्ज़े ऐं विलार जे मनसूबे खे पाणी पिया ॾियो, लाइटूं पिया ॾियो ऐं उनखे पुलिस ॾियो पिया, ऐं उनजी सिविलियन दहशतगर्द सिक्योरिटी आहे, बहरिया टाउन सिक्योरिटी, उहा असांजा माण्हुनि खे खणी ॻोठनि मां मारे थी। को कानून आहे? अच्छा रियाज़ साहब, ज़ाहिरी तौर ते इहो सॼी सिंध ॼाणे थी, कंहिं ॾिनो बहरिया टाउन खे, कंहिं पंहिंजी रिट खे सरेंडर कयो। वाहिद स्कीम आहे शायदि पूरे मुल्क में जेका उनखे जंहिंखे सूबाई हुकूमत जेखां को नक्शो पास कराइण जी ज़रूरत आहे। केतिरा ई अहिड़ा मामला आहिनि, सिंध अवां ज़िक्र कयो पाणी जो, बिजली जो, या मुख़्तलिफ़ जेके हिन वक़्तु बि मनसूबा जारी आहिनि। अवां छा पिया सम्झो त पीपल्स पार्टी जूं कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अगरि लाइअमल को जोड़ियो पियो वञे हिन मामले ते? ज़ाहिर आहे हिकु त हू ठही वियो, मुकमल थियो, जंहिंजे लाइ 16,000 एकड़ लाइ सुप्रीम कोर्ट जो चयल आहे, उहो वञी 43,000 एकड़ ताईं पहुतो आहे। हाणे घटि में घटि ही मामिलो सॼी सिंध ताईं वाज़ तौर ते पुॼे पियो त सूबाई हुकूमत खे ज़िम्मेवार करार ॾियण लाइ छा लाइअमल आहे? जेके बि हिन वक़्तु सिंध एक्शन कमेटी जे फोरम ते जमातूं गॾियूं आहिनि उन्हनि वटि, ऐं पीपल्स पार्टी जी अवां कहिड़ी मजबूरी ॾिसो पिया हिन सॼे मामले? ॾिसो, पीपल्स पार्टी जी मौजूदा क़यादत जी मजबूरी दौलत कमाइण आहे। मां नथो चवां, मुंहिंजो इल्ज़ाम नाहे, मुल्क जूं आला अदलिया थी चए, इंटरनेशनल जेके मॉनिटर कंदड़ इदारा आहिनि उहे था चवनि त सिंध में करप्शन ऐं बेड गवर्नेंस जो को मॉडल आहे त 14 सालनि में पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आल आहे। त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ी हुननि जी मजबूरी पैसा कमाइण आहे, हुनजी तरजीह सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत न आहे। नंबर 2, मां चवां थो त ही फेडरेशन आहे, हिन रियासत जे अंदरि सिंध हिकिड़ो सदियुनि जो तारीख़ी पस मंज़र रखंदड़ वतन आहे, त बुनियादी ज़िम्मेवारी छा तहरीक इंसाफ़ जी नाहे, मुल्क जे आला अदलिया जी नाहे, मुल्क जे अंदरि हुक्मरान कुवतुनि जी नाहे त कानून जी बहाली कनि, रूल ऑफ लॉ जेको सिंध घुरंदी रही आहे त असांखे कानून जी हुक्मरानी। मलिक रियाज़ ऐं आसिफ ज़रदारी जो गॾियल एडवेंचर जेको आहे, ही गॾियल कोलेशन जेको आहे, इहो रूल ऑफ लॉ जे ख़िलाफ़ आहे, कानून जे हुक्मरानी ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे, फितरत जे ख़िलाफ़ आहे, बोर्ड ऑफ रेवेन्यू जे लॉ जे ख़िलाफ़ आहे, टाउन प्लानिंग जे ख़िलाफ़ आहे, एनवायरमेंट जे ख़िलाफ़ आहे। त पोइ इहो मनसूबो गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट जॾहिं फुल बेंच 2018 में चयो त हिनखे डेमोलिश कयो, त इम्प्लीमेंट बेंच चयो आहे त हिनखे 16,000 एकड़ ज़मीन ॾियूं था। असां फ़ैसिलो कयो आहे, सिंध एक्शन कमेटी उनखे चैलेंज कंदासीं। सिंध एक्शन कमेटी फ़ैसिलो कयो आहे त असां माहौलियाती इदारनि सां राब्तो कंदासीं त ज़रई ज़मीनूं, ॿेलनि जूं ज़मीनूं, आर्कियोलॉजी जूं ज़मीनूं, जानवरनि जे पालना जूं, वाइल्ड लाइफ जा जेके एरियाज़ आहिनि, उहे सभु ख़तमु कया था वञनि। त तंहिंजे करे ही बुनियादी तौर ते कानून जे ख़िलाफ़ आहे। असां हिकिड़ो फ़ैसिलो इहो कयो आहे। ॿियो फ़ैसिलो असां कयो आहे त पंहिंजे अवाम में जागरता पैदा कंदासीं ऐं पुरअमन सियासी जदोजहद कंदासीं रोडनि ते। तंहिं करे असां 6 तारीख़ ते बहरिया टाउन DHA मेगा हाउसिंग स्कीमुनि जे
असां टोटली मनसूबनि जे ख़िलाफ़ आहियूं, कंहिं हिकु मनसूबे जे लाइ पर्टिकुलर न आहियूं। बहरिया टाउन जे लाइ ज़मीन जेका आहे उहा ॾिनल गैर क़ानूनी आहे। DHA खे सुप्रीम कोर्ट में चई आया आहिनि सिंध हुकूमत ऐं DHA त असां 11,000 एकड़ जा ओनर आहियूं। हिन वक़्तु उन्हनि 30,000 एकड़ जे लॻभॻि ज़मीन खई आहे ठट्टो ऐं ॼामशोर डिस्ट्रिक्ट जी। कहिड़े क़ानून तहत तव्हां असांजे कोस्टल ते कब्ज़े करण लाइ कोस्टल हाईवे खां वठी कराची खां वठी ठट्टे ताईं ऐं तव्हां गगर फाटक खां वठी मकली ताईं ॿिन्ही पासनि खां ज़मीनूं खयूं आहिनि। एग्रीकल्चर ज़मीनुनि ते हाउसिंग स्कीमूं दुनिया जे कंहिं क़ानून तहत न आहिनि ठहियल। खुराक जी ज़रूरत आहे, माहौल जी ज़रूरत आहे। असांजा मुआशी वसीला असांजे जीअण जे लाइ जेको असांजे क्लाइमेट मुताबिक़ घर आहिनि मक़ामी माण्हुनि खे उन्हनि जी ज़रूरत आहे। हाई राइज़ बिल्डिंगियूं, मेगा रहाइशी स्कीम, कंक्रीट, लोह ऐं स्टील जी ज़रूरत न आहे त तव्हां असांजो फितरत जो सॼो माहौल तबाह कयो जो असां पंहिंजे ज़मीन ते ऑक्सीजन बि न खणी सघूं। तव्हां ही केतिरा वॾा शहर जोड़ाइण चाहियो था। असां इमरान सरकार खे नाकाम कयोसीं ॿेटनि वारे मामले ते ऐं तव्हां ॾिसो त उनजी NOC पीपल्स पार्टी ॾिनी। GSN महाज पहिरियों जॾहिं 27 सेप्टेम्बर ते 2020 ते प्रेस क्लब ॼाॾो रैली कढी तॾहिं असां ते सिंध हुकूमत बग़ावत जा केस दाख़िल कया, जाली FIR असांजे मथां काटियूं वयूं, पर उन ई सिंध असेंबली खे वापसि वरी वेहारे ऐं इन मनसूबे जे ख़िलाफ़ करारदाद आंदऊं। इमरान पंहिंजो ऑर्डिनेंस वापसि। असां था चऊं त तव्हां लाहौर में बहरिया टाउन ड्राहियो था, उनजे गैर क़ानूनी जेका स्कीमूं आहिनि उहे उॾायो था, त पोइ सिंध में छो नथा उॾायो? जो बिलावल ज़रदारी असांजे प्रेशर ते हिकिड़े SHO ते पीपल्स पार्टी FIR थी दाख़िल करे ऐं बहरिया टाउन जे सिक्योरिटी जे मुलाज़मनि ते असां था चऊं त FIR त मलक रियाज़ ते दाख़िल थिए, उन्हनि माण्हुनि ते जंहिंजे लाइ सुप्रीम कोर्ट चयो आहे काइम अली शाह ते दाख़िल थिए ऐं रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन ते दाख़िल थिए, पर तव्हां SHO ते FIR कटे ऐं इन मामले खे तव्हां पस मंज़र में फिटी करे छॾियो। सिंध में ज़रूरत आहे। असां 6 तारीख़ ते धरणो अनाउंस कयो आहे। इन में को शक कोन्हे त पंजाब असांजो पाणी चोराए थो। तव्हां हुकूमत आहियो, हिननि ऐलान कयो आहे त असां रोडनि ते ईंदासीं। तव्हां हुकूमत आहियो, पाणीअ जी बहितर डिस्ट्रीब्यूशन हिते नथा कयो ऐं पंजाब खां पाणी नथा वठी सघो। पंजाब 91 जे पाणी ठाह जंहिंखे आईनी तहफ़ुज़ हासिल आहे, जॾहिं उनजी वायोलेशन करे थो त तव्हां वटि सभु फोरम आहिनि। तव्हां असेंबली जे मेंबरनि खे रोड ते छो नथा वेहारियो? तव्हां सेनेट जे तव्हांजे मेंबरनि खे रोड ते छो नथा वेहारियो? तव्हां नेशनल असेंबली जे मेंबरनि खे छो नथा चओ त उते ॻाल्हाइनि? उते नथा ॻाल्हायो ऐं चवां त ॿाहिरि अची सिंध में हिते प्रेस कॉन्फ्रेंसूं था कयो ऐं शहरनि में। तंहिं करे पाणी जो मामिलो जीनियन आहे, पर धारी आबादगारी मेगा हाउसिंग स्कीम तो ध्यानु हटाइण जे लाइ पीपल्स पार्टी मलक रियाज़ जी सपोर्ट में ड्रामो कयो आहे त सिंध जे माण्हुनि जी राय खे डिवाइड कजे। पाणी जी चोरी 1991 खां वठी 2021 ताईं पाणी ठाह ते अमल वफ़ाक़ी सरकार नथी करे। उनमें ख़ुदि बेनज़ीर साहिबा जी सरकार रही आहे, उनमें ख़ुदि आसिफ ज़रदारी जी सरकार रही आहे फेडरल गवर्नमेंट में। तंहिं करे नवाज़ शरीफ हुजे, इमरान हुजे या पीपल्स पार्टी हुजे, जनरल मुशर्रफ हुजे, सिंध जे माण्हुनि जी वाज़ह राय आहे त आइन ऐं कानून जी लताड़ करे पंजाब पाणी चोराईंदो। तंहिं करे पंजाब पाणी चोराए नथो, सीना ज़ोरी थो करे। उन लाइ ज़रूरी आहे त जमहूरी आइनी तौर ते जेके वसीला आहिनि पीपल्स पार्टी इस्तेमालु करे। पर बहरिया टाउन मेगा हाउसिंग स्कीमुनि ते पीपल्स पार्टी जी राय ॿी आहे। हीअ असांजी सॼो ॾींहुं चवनि था तरक़ी आहे सिंध जे माण्हुनि लाइ। सिंध जो माण्हू जेको मानी नथो खाए, थर पीपल्स पार्टी उते कोयले जे ज़रिए बिजली जा मनसूबा शुरू कया आहिनि। अॼु बि थर में रोज़ानी जी सिंध TV जी रिपोर्ट आहे, जीजल अख़बार जी रिपोर्ट आहे, सिंधी मीडिया जी रिपोर्ट आहे, पाकिस्तान जी सॼी मीडिया जी रिपोर्ट आहे त रोज़ानी ॿार बुख वॻे मरनि था ऐं 100 खां मथे मरंदड़ ॿारनि जो तादाद। थर नौजवान नारनि, नौजवान पुटनि जे ख़ुदकशियुनि जो मर्कज़। उहे थर जा पैसा कोयले जा तव्हां असांजी मक़ामी आबादी ते ख़र्च नथा कयो। बदीन, दादू, घोटकी, कंबर ज़िलो, सांगड़ ज़िलो जेके तेल ऐं गैस जी दौलत सां मालामाल आहिनि, उहे गुरबत जी लकीर खां हेठि ईंदड़ ज़िला आहिनि, छो त असांजी पैदावार असांजे माण्हुनि ते ख़र्च नथी थिए। त पीपल्स पार्टी कंहिं बि तरीक़े सां
हिन मामले ते बरियुल ज़मान आहे। हाणे बि सिंध जे माण्हुनि जी राय खे विराइण लाइ, असांजी जदोजहद खे सबोटेज करण लाइ पीपल्स पार्टी ड्रामो पई करे। सिंध जा आबादगार हारी रोडनि ते निकितल आहिनि, उनखे पाणी न आहे। सिंध जो बच्चो सम्झे थो त इमरान सरकार सिंध जे ज़िंदगी, सॼो ॾींहुं इमरान ख़ान थो चए त सिंध में गुरबत बढ़ गई है। सिंध में गुरबत वधी आहे कंहिंजे करे? इन करे त असांजा वसीला लुटिया पिया वञनि। अच्छा सर, इहो ॿुधाइजो, ज़ाहिरा असां ॾिठोसीं बेटनि वारे मामले ते अवां ज़िक्र कयो, NOC बि पीपल्स पार्टी ॾिनी, पोइ जेको रद्द अमल आयो नेठ वफ़ाक़ खे बि वापसि वठिणो पियो, तोड़े जो इमरान ख़ान जी हटदर्मी हुई, हाणे बि अक्सर ॻाल्हि उहा कंदो आहे, पर रद्द अमल सबबु पोइ ते हटिणो पियो। केतिरा ई अहिड़ा मामला आहिनि माज़ी में थिया आहिनि, धारी आबादगारी हुजे या डोमिसाइलनि ख़िलाफ़, असां ॾिसूं था त उहे शयूं मंतक़ी अंजाम ताईं नथियूं पहुचनि। जेके बि सिंध जा बुनियादी मसइला आहिनि उन्हनि ते कॉन्ग्रेस पार्टियूं निकिरनि थियूं, पर उहे शयूं मंतक़ी अंजाम ताईं नथियूं पहुचनि अगरि उन तरह जो रेस्पॉन्स नथो अचे या मजबूर नथो कयो वञे सियासी जमातुनि खे। हिन मामले ते हिन वक़्त ताईं सिंध जो अव्हांखे रेस्पॉन्स कीअं आहे ऐं अव्हां केतिरा पुरुमीद आहियो त हीअ जदोजहद सिर्फ़ु असांखे 6 जून ताईं नज़र न ईंदी, पर उन खां पोइ बि जेके बि स्कीमूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ भरपूर नज़र ईंदी सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां? सिंध जे क़ौमपरस्तनि जे गॾियल इत्तेहाद सिंध एक्शन कमेटी इहो फ़ैसिलो कयो आहे त मुस्तक़िल जदोजहद कंदासीं। जी मां अॻिणो अर्ज़ु कयो त हीउ रुॻो बहरिया टाउन जे हिकिड़े मामले ते न आहे, ऑल मेगा हाउसिंग स्कीमूं ऐं जेका कब्ज़ेगीरी वारो सिलसिलो आहे उनजे ख़िलाफ़ 6 तारीख़ जी जदोजहद खे सगारो करण लाइ सॼी कॉम्प्रेस क़यादत माण्हुनि में निकितल आहे। बहितरीन रिस्पॉन्स। मां कराची में हलियो आहियां, मुंहिंजा ॿिया साथी ठटे, ॼामशोरो, सिजावल, छो त असां हिनखे सॼी सिंध ते न खणी विया आहियूं। असां वटि एतिरी स्ट्रेंथ माण्हुनि जो रिएक्शन आहे, रद्द अमल आहे, छो त कॉम्प्रेस जमायतूं ग़रीब आहिनि, उन्हनि वटि ट्रांसपोर्ट माण्हू आणण लाइ वसीला सरकारी कोन्हनि। न असां वटि टाउन कमेटियूं आहिनि त तव्हां बल्दिया जे फंड मां गाॾियूं ॾियो या सिंध हुकूमत पंहिंजे फंड मां उन्हनि खे गाॾियूं ॾे। तंहिं करे हीअ रियल हक़ीक़ी रद्द अमल आहे। सिंध जे माण्हुनि जो, माण्हू ईंदा मुतासिर जेके आहिनि उन्हनि ताईं तव्हां भरपूर, न फ़क़ति मुतासिर, सिंध जे शऊर ताईं। सिंध जो शऊर इन सिंध दुश्मन मनसूबनि जे ख़िलाफ़ ॿाहिरि ईंदो। नंबर 1, असां 4 तारीख़ ते 4 जून ते वरी सरबराही इजलास घुरायो आहे सिंध एक्शन कमेटी कॉम्प्रेस पार्टियुनि जो, जंहिंमें असां वरी ऐलान ॿियो कंदासीं। हीउ 6 तारीख़ ते ख़तमु न थींदो। मूं अर्ज़ु कयो त माहौलियात में 6 जून जो लाइअमल बि जोड़े वेंदो त कहिड़े तरीक़े जो एहतजाज हूंदो, धरणो हूंदो, M9 मोटरवे बंदि थींदी या छा थींदो, ऐं अॻिते जो लाइअमल बि हूंदो? अॻिते बि लाइअमल हूंदो, अॻिते जो मुस्तक़िल बुनियादनि ते। नंबर 2 त मूं अर्ज़ु कयो त माहौलियाती इदारनि सां राब्तो, मुल्क जे आला अदलिया सां राब्तो, मुल्क जे कानूनदाननि, सहाफ़िन, दानिश्वरनि सां हिक ई वक़्तु ही असांजो राब्तनि जा सिलसिला जारी ऐं सारी आहिनि। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। रियाज़ चांडियो साहिब असां सां गॾु मौजूदु हुआ। ज़ाहिरी तौर ते 6 जून ते ऐलान थियल आहे ऐं भरपूर नमूने सां सभिनी कॉम्प्रेस पार्टियुनि पारां हिन वक़्तु राब्ता मुहिम जा सिलसिला बि जारी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इहा कोशिशि बि कई पई वञे त हीउ मामिलो एसिताईं न रुकंदो ऐं हीउ मामिलो तेसिताईं जारी हूंदो जेसिताईं जेके बि कराची खां वठी हैदराबाद ताईं स्कीमूं ठहियूं आहिनि, जेको सिंध जो पाणी चोरी थिए पियो, उन ख़िलाफ़ ही तहरीक अॻिते हलंदी ऐं उहा असांखे नज़र ईंदी। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने ख़बर।